बुकेरा शरीफ लॻ धिंगाणो बोज़दार में एहसन खान बोज़दार पारां पीपी में शमूलियत करण ते गॾिजाणी कोठाई वई। ख़बर मूजिब बुकेरा शरीफ लॻ धिंगाणो बोज़दार में एहसन खान पारां पीपी में शमूलियत करण ते गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें यूसी धिंगाणो बोज़दार जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां भरपूर शिरकत करे साथ ॾियण जो ऐलान कयो वियो। एहसन खान बोज़दार पारां कोठायल गॾिजाणी में अॻूणो MNA अब्दुल सत्तार बचाणी, MPA इमदाद अली पिताफ़ी, PP ज़िले जनरल सेक्रेटरी ज़हीर पिताफ़ी, PP अॻवान दरिया ख़ान मरी, PP ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहम्मद जुमन लगारी समेत सियासी समाजी अॻवाननि ऐं PP कारकुननि तौड़े धिंगाणो बोज़दार जे बाशऊर अवाम वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते PP अॻवाननि चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ग़रीबनि मिसकीननि जी पार्टी आहे। अॼु असां इहो मुख़ालिफ़नि खे पैगाम ॾियणु चाहियूं था त ज़िले टंडोलहिया जे 26 UC मां हिकु बि खटण न ॾींदासीं।